अस्सलामुअलैकुम, हाउ आर यू। आई होप तव्हां बिल्कुल ठीक हूंदा। आई होप आप लोग बिल्कुल ठीक होंगे। अॼु असां करे रहिया आहियूं जेंडर जिन्स। इसम में जेको नेक्स्ट असांजो टॉपिक आहे उहो आहे जेंडर आहे। ठीकु आहे। सिंधीअ में इसम जूं ॿ जिन्सूं थींदियूं आहिनि। हाणे असां छा था पढ़ूं, सिंधी ग्रामर था पढ़ूं। सिंधी ग्रामर में छा था पढ़ूं, जेंडर था पढ़ूं। हाणे जेंडर उनखां पोइ असां जिन्स पढ़ंदासीं। जिन्स जा क़िस्म उहे ॿ क़िस्म कहिड़ा आहिनि जिन्स जा, उन्हनि खे असां डिटेल सां पढ़ंदासीं। उनखां पोइ असां ॾिसंदासीं त उहे कहिड़ा आहिनि जेके जिन्स जिन मां जिन्स शो नथी थिए, पर उनखे कहिड़े तरीक़े सां ख़बर पवे त हीअ मुज़क्कर आहे या मोन्स आहे। ठीकु आहे। हाणे पंहिंजे टॉपिक ते हलण खां पहिरियां जेकॾहिं तव्हां मुंहिंजे चैनल ते नवां आहियो त मुंहिंजे चैनल खे सब्सक्राइब कयो, बेल आइकन खे प्रेस करे छॾियो। जीअं ई मां नओं वीडियो अपलोड कयां त तव्हांखे नोटिफिकेशन मिली वञे। मां आहियां टीचर बिस्मा, तव्हां ॾिसी रहिया आहियो ग्रामर विथ टीचर बिस्मा। ठीकु आहे। सिंधीअ में इसम जूं ॿ जिन्सूं थींदियूं आहिनि। घणियूं आहिनि? ॿ जिन्सूं आहिनि। ॿ जिन्सूं आहिनि। पहिरीं कहिड़ी आहे? पहिरीं आहे जिन्स मुज़क्कर। हाणे हिनखे अंग्रेज़ीअ में छा चवंदा आहियूं? मस्क्यूलाइन। तव्हां ज़रूरु अंग्रेज़ीअ में पढ़ियो हूंदो मस्क्यूलाइन जेंडर। इंग्लिश में त ग्रामर पढ़ायो वेंदो आहे, पर सिंधीअ में ग्रामर ते तमामु घटि अॼुकल्ह तवजो ॾिनी थी वञे। इन करे हाणे सिंधीअ जो ट्रेंड हलियो आहे। हाणे इंशाअल्लाह सभु सिंधी ग्रामर खे पढ़ंदा ऐं सम्झंदा। हाणे उनखां पोइ ॿी आहे असांजी जिन्स मोनिस आहे। इनखे छा चवंदा आहियूं? फेमिनाइन जेंडर। हीअ आहे फेमिनाइन जेंडर। हाणे ही थी वई टाइप्स ऑफ जेंडर। हाणे मस्क्यूलाइन जेंडर में कहिड़े तरीक़े सां असां सुञाणूं त मस्क्यूलाइन आहे जीअं जेके माण्हू या ॿिया साह वारा नर आहिनि। हाणे माण्हू या साह वारा नर आहिनि। जेकॾहिं असां हिन जी डेफिनेशन लिखूं, माण्हू या साह वारा नर आहिनि, उन्हनि खे छा चयो वेंदो आहे? मुज़क्कर चयो वेंदो आहे। मुज़क्कर या मस्क्यूलाइन जेंडर चयो वेंदो आहे। जीअं सपोज़ कयो, मिसाल आहे छोकिरे में तव्हां अली ॾिसो। अली आहे उहो छा आहे? ऊठ आहे। उनखां पोइ घोड़ो। इहे छा आहिनि? सभु मुज़क्कर आहिनि। ठीकु आहे। हाणे हे थी वियो मुज़क्कर। हाणे मस्क्यूलाइन तव्हांखे आई होप सम्झ में अची वियो हूंदो। इनखे जिन्स मुज़क्कर चइबो आहे। उनखां पोइ नेक्स्ट तो असांजो अचे ॿिए नंबर ते जिन्स मोनिस। हाणे जिन्स मोनिस में जेके माण्हू या ॿिया साह वारा मादी आहिनि, माण्हू या साह वारा मादी आहिनि, उन्हनि खे छा चवंदा आहियूं? जिन्स मोनिस चवंदा आहियूं। हाणे जिन्स मोनिस में मिसाल था वठूं असां। जीअं आहे मिसाल आहे ॾाची। ऊठ जी जेका लेडी थींदी आहे उनखे ॾाची चइबो आहे। छोकिरी आहे। उनखां पोइ कोई बि नालो तव्हां नसीमा वग़ैरह वग़ैरह। हे छा थी विया? सभु असांजा जिन्स मोनिस थी विया। ठीकु आहे। बाक़ी हाणे उनखां पोइ जिन में असांखे ख़बर न पवे त ही छा आहिनि, मोन्स आहिनि, मुज़क्कर आहिनि, त पोइ असां उनखे कहिड़े तरीक़े सां सुञाणे सघूं था। हाणे अॼु असां हिते ॾिसंदासीं ही हिकु
नई ऐं बहितर ॻाल्हि आहे त जिन खे सिंधी ग्रामर में घटि ख़बर हूंदी, कुझु ख़बर नाहे, टिपिकल सुवाल आहिनि। हाणे जिन जी असांखे बाक़ी जिन इस्मनि जी ज़ाहिरी मालूम नथो थिए त उन्हनि जे अॻियां छा हूंदो आहे, सिफ़त वसफ़ी जो लफ़्ज़ रखियो वेंदो आहे। जस्ट ए मिनट। सिफ़त वसफ़ीअ जो लफ़्ज़ वो कहिड़ो आहे? हिकु आहे चङो ऐं ॿियो चङी। ही ॿई लफ़्ज़ रखी करे असां सुञाणे सघंदासीं त हिननि मां कहिड़ो मुज़क्कर आहे ऐं हिननि मां कहिड़ो मुअन्नस आहे। जीअं मिसाल था असां वठूं, जीअं आहे मिसाल ॿार, हुन खां पोइ आहे पखी, हिननि खे असां ॾिसंदासीं, ठीकु आहे। पखी आहे लस्सी, लस्सी आहे मस, मस, उन खां पोइ कलम, कलम, ऐं उन खां पोइ तव्हां कुपी, कुपी छा हूंदी आहे? हिकिड़ो थां हूंदो आहे, ठीकु आहे। हाणे हिन खे असां ॾिसंदासीं पहिरियां त ही ॿार, ॿार छा आहे? चङो ॿार, ठीकु आहे। हिन जे अॻियां छा लॻंदो? चङो ॿार। पखी छा थींदो? चङो पखी, चङो पखी। लस्सी, चङी लस्सी, हिन सां छा थो ठहे? चङी लस्सी। इन खां पोइ मस, चङी, चङो मस नथी ठहे, छा थो ठहे? चङी मस। उन खां पोइ चङो कलम, चङो थो थिए, ठीकु आहे। इन खां पोइ छा थो अचे? चङी कुपी। हाणे हिन खे असां ॾिसंदासीं त हिननि मां मुज़क्कर कहिड़ो आहे ऐं मुअन्नस कहिड़ो आहे। हाणे चङो लफ़्ज़, जस्ट ए मिनट, चङो इस्तेमालु कंदासीं असां मुज़क्कर लाइ ऐं चङी इस्तेमालु कंदासीं असां मुअन्नस लाइ। हाणे जिते चङी ईंदो उहो छा हूंदो? मुअन्नस हूंदो। जिते चङो हूंदो उहो छा हूंदो? मुज़क्कर हूंदो। त हाणे ये ॾिसो छा आहे? चङो आहे, हे मुज़क्कर आहे असांजो, हे बि चङो आहे, हे छा आहे? मुज़क्कर आहे असांजो, हे चङी आहे, हे छा आहे? मुअन्नस आहे। हे बि चङी आहे, हे छा आहे? मुअन्नस आहे। ऐं हे चङो आहे, हे छा आहे? मुज़क्कर आहे। ये चङी आहे, हे छा आहे? मुअन्नस आहे। हाणे ही हुयो सम टिपिकल एग्ज़ाम्पल्स ऑफ जेंडर। हाणे टिपिकल एग्ज़ाम्पल अहिड़े तरीक़े सां जेकॾहिं तव्हांखे ॿिया बि मिसाल ॾिना वञनि ऐं तव्हांखे सम्झ में नथा अचनि त हुननि जो मुअन्नस या मुज़क्कर छा थींदो, अहिड़े तरीक़े सां तव्हां हिन खे सम्झी ऐं सुञाणे सघो था। मूंखे बिल्कुलु उमेदु आहे त तव्हांखे कॉन्सेप्ट क्लियर थी वियो हूंदो। जहिड़े तरीक़े सां मां तव्हांखे हिकु हिकु करे हिननि जो मिसाल ॾेई सम्झायो आहे, तव्हां हिन खे सम्झी छॾियो हूंदो। इंशाल्लाह वरी मिलंदासीं ॿिए कंहिं वीडियो सां, तमामु घणी नॉलेजेबल इंट्रस्टिंग वीडियो सां। तेसिताईं असांखे मोकल ॾींदा। टिल देन, अल्लाह हाफ़िज़।